मलेर की अदालत कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी स्कीम 33 ते कब्ज़े वारे केस में अदालती हुक्मन ते अमल न करण घरू खाते जे सेक्शन ऑफिसर जा जमानत न थियण जोगा गिरफ्तारी वारंट जारी करे छड़िया। अदालत चयो आहे त असिस्टेंट कमिश्नर के रिपोर्ट ज़ाहिर करे थी त सिंध रेंजर्स तरफ़ां अदालती हुक्म ते अमल दरामद न थी रहियो आहे। एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज मलिर की अदालत कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी स्कीम 33 ते कब्ज़ा ख़त्म कराइण बाबति दरख्वास्त ते ॿुधणी कई आहे। असिस्टेंट कमिश्नर गुलज़ार हिजरी अदालत में रिपोर्ट पेश करे छड़ी। अदालत में जो असिस्टेंट कमिश्नर के रिपोर्ट ज़ाहिर करे थी त सिंध रेंजर्स तरफ़ां अदालती हुक्म ते अमल दरामद न थी रहियो आहे। अदालत घरू खाते जे सेक्शन ऑफिसर जा ज़मानत न थियण जोगा गिरफ्तारी वारंट जारी करे छड़िया। अदालत ईंदड़ ॿुधणी ते घरू सेक्रेटरी के भी तलब करे वरितो। अदालत ईंदड़ ॿुधणी ते लाॻापियल SSP ऐं SHO के तलब करे वरितो। डायरेक्टर इंक्रोचमेंट के भी ज़ाती हैसियत में तलब कयो वियो। अदालत जो त ॿुधायो वञे त अदालती हुक्मनि ते अमल दरामद छो नाहे कयो वियो। दरख़्वास्त गुज़ार चयो त 10 साल गुज़री चुका आहिनि पर ज़मीन ते कब्ज़ो ख़त्म नाहे करायो वियो।